हे एवरीवन, आई होप तव्हां सब मज़े में आयो। मां त जाम मज़े में आहियां, बिल्कुलु मज़े में आहियां। टाइटल ॾिसी करे तव्हांखे शायदि ख़बर पइजी वई हूंदी कि वीडियो छाजे बारे में आहे। ख़बर पई हूंदी, मूंखे ख़बर न मां टाइटल छा विझण वारो आहियां। मां वीडियो पहिरियों तो शूट कयां, टाइटल पोइ विझंदुमि। सो राइट नाउ आई एम इन अबू धाबी एंड मां दुबई आयो हुअमि हाणे 5 ॾींहं फ्रॉम 18 to 22। सो ईयर एंड फैमिली सां नंढी वेकेशन प्लान करणी हुई, काफ़ी टाइम का प्लान हले पियो, बट हा न दुकान बंदि करिणो आहे, घर में कमु आहे, स्कूल आहिनि ॿारनि जा। बट फाइनली वी मेड इट एंड दुबई असां 5 ॾींहं घुमी वरितो असां। एंड काफ़ी ॼणनि चयो कि व्लॉग शूट करण लाइ, त मां व्लॉग शूट न करे सघियुमि। ऐं जंहिं जॻह ते मां हाणे आहियां हुन ते मां नेक्स्ट 5 days ताईं रहण वारो आहियां एंड धरतीअ खां परे आहे, मार्स ते। धरतीअ खां परे मतिलबु पाणीअ में। सो यस, राइट नाउ आई एम इन एक्चुअली ॻाल्हि ईअं थी, मां थोरा ॾींहं पहिरियों वेठो हुउमि टायर एंड ट्रैवल मार्केटिंग, जेकी कंपनी सेल्स ॾिसंदी आहे सॼी सेलिब्रिटी कॉन्स्टलेशन ऐं रॉयल कैरिबियन जे क्रूज़िस जी। हुनजो हिकिड़ो एग्जीक्यूटिव मूंसां गॾु वेठो हुयो, त हुननि चयूं दिरवेन वेने घुमणु। मां चयोमांसि तव्हां मोकिलींदो छो न वेंदुमि मां घुमणु। चयूं न पुटु फ्रीअ में नथा अचूं तोखे। मां चयोमांसि पोइ न वेंदुमि मां। बट देन दैट वॉज वेरी काइंड ऑफ देम कि हुननि मूंखे एक्सक्लूसिव ऑफर ॾिनो, विच वॉज एन अमेजिंग डील, जंहिंखे मां मना न करे सघियुमि। ऑफकोर्स मां सिंधी आहियां, मां कीअं मना करण मुंहिंजी सुठी डील खे। नेक्स्ट 5 days आई एम गोना हैव लॉट ऑफ फन ओवर हियर। आई होप आई एम गोना हैव लॉट ऑफ फन। सो मां बि ट्राई कंदुमि मां जेतिरो सुठी तरह व्लॉग करे सघां, तव्हांखे ॾेखारे सघां, एक्सपीरियंस कराए सघां इहो सेलिब्रिटी क्रूज़ जेको हले थो। राइट नाउ इट्स 5:30 PM ऐं 6 बजे क्रूज़ हितां खां चालू थींदो। टिल देन लेट मी गिव यू अ रूम टूर कि हिन जो रूम कीअं थो लॻे। Okay, so here bedroom and here chai, here अच्छा how to connect Wi-Fi। अरे भाई Wi-Fi आहे भाई, पानी न मिले हलंदो, Wi-Fi खपंदो आहे यार। and this is all the booklet के अॼु छा थियण वारो आहे। this is the itinerary। okay, so this is all about the packages। paid न खपे, फ्री वारो हुजे त ॿुधायो। Okay, so these are all the booklets that I'll read it later. Okay, so this is a convertible sofa जेको बेड थी वेंदो, सुम्हण महिल कन्वर्ट करे सघिबो आहे। हिन खां पोइ this is I think restroom। oh yeah, this is restroom। the towels and I think this is the bath section। okay, this is the HI। so these are the toilet papers जेके असां इंडियंस यूज़ किथे कंदा आहियूं। and this is the something प्लम्बर खां फ़ोन करे पुछांसि थो। and this is okay, this is dustbin। okay, so bathroom is also nice, lovely। so where are the cupboards? I think थोड़ो मूव करे ॾिसां हिते हुते। न भाई कबट किथे आहिनि? cupboard। okay, so this seems to be the cupboard। okay, sorted। so this is a locker, this is the laundry bag, I think this is the hair dryer।
ट्रस्ट मी, आई एम लविंग दिस रूम वेरी वेरी मच. हे तर अञा मां सिर्फ़ु रूम त ॾेखारियां. ट्रस्ट मी, देर आर thousands ऑफ एक्टिविटीज़ दैट आर गोना हैपन इन नेक्स्ट 5-6 days. एक्चुअली ये 15 ॾींहंनि जी आइटिनरी आहे. इट स्टार्ट फ्रॉम अबू धाबी. Then there is a 3 days sailing. 22 खां अबू धाबी का स्टार्ट थींदो. Then 23, 24, 25 is ongoing. It's going to be on water. 26th day I'll be embarking in Goa. जिते गोवा में कुछ 8 खां 10 कलाक आहे. And then I'll be coming back same day. And next day मुंबई सुबुह 8 बजे मां 27 ते बॉम्बे पहुची वेंदुमि. लेट मी जस्ट कंटिन्यू विद द रूम टूर, जेको बेस्ट पार्ट हाणे अचण वारो आहे. And this is the best part. Whoa, insane. Trust me, this looks magical. So for next 5 days I'm gonna be in this. So I'll try to vlog my best and I'll see you soon in the next vlog in the continuation. Bye bye, take care, Jai Jhulelal.